दोस्तों, वणचारे जी डायरी जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त वणचारे जी डायरी जॾहिं मूं किताबी सूरत में लिखणु शुरू कई उहा 2020 में हुई, पर 2001 खां वठी 2019 ताईं आउं ईअं ई इक़्तिबासात लिखंदो हुउसि। यानी ईअं ई जेके मूंखे महसूसात ईंदियूं हुयूं या जेके कैफ़ियतूं ईंदियूं हुयूं उन्हनि खे आउं कलमबंदि कंदो वेंदो हुउसि ऐं हर साल जी हिकु डायरी लिखियलु आहे जंहिंमें कैफ़ियतूं आहिनि। त अॼु मां पंहिंजी 2009 वारी कैफ़ियतुनि खे बयानु करियां थो जॾहिं मां लंडन आयो हुउसि। मां ताज़ो जॾहिं सिंध मां लंडन आयुसि त हिते जी दुनिया ॾिसी मूंखे जेका सिंध सां ऐं सिंध जी तइलीम सां सिंध जे माण्हुनि सां पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि सां जेका मुंहिंजी रुहबत हुई, जेका मुंहिंजी वाबस्तगी हुई, जेका मुंहिंजी मोहबत हुई, उहा कुझु मुख़्तलिफ़ एहसासात में निर्वार थियणु लॻी ऐं पोइ मां कॾहिं कॾहिं कुझु लिखंदो हुउसि। त अॼु मां कुझु ईअं पंहिंजा ख़्यालात पेश करियां थो 2009 जा जॾहिं मां हिते लंडन में आयो हुउसि। जॾहिं मां लंडन जे ककरनि सां वेढ़ियल घटियुनि मां सिंध खे ॾिसां थो त वारीअ जे मथां घर लॻे थी सिंध। जॾहिं टाइम ते ट्रेनूं हलनि थियूं ऐं हिते जे माण्हूअ खे ज़िंदगीअ खां पंहिंजो पूरो उजूरो हासिलु कंदे ॾिसां थो तॾहिं सोचियां थो त सिंध बि त ईअं ज़मान ऐं मकान सां गॾु हली सघे थी। हिते पूरी इंसान जी तारीख़ खे हिकु कंप्यूटर में बंदि करे उनजो मुकमिल मुआशी मक़सदु हासिलु कयो थो वञे ऐं सिंध में तारीख़ ख़ुदि असां खां पुछे थी त तूं किथे बीहारियो आहे मूंखे। अंग उघाड़नि ॿारनि जी सिंध जा स्कूल सवालिया निशान बणिजी असांखे हिननि मुल्कनि में पहुचाए त छॾीनि था, पर पोयां शनाख़्त ऐं तहज़ीब जे फ़र्क़ खे डिघो करे छॾीनि था। हारियुनि जे नेणनि ते हलंदड़ वॾेरे जा हर संदनि ॿारनि खे जिते गुदाम जो मज़दूर बनाइनि था, उहा सिंध या अल्लाह तो त न ठाही हूंदी जो तूं एॾो बेइंसाफ़ नथो थी सघीं। लंडन में ॿारनि खे पुलिस घर मां खणी स्कूल पहुचाए थी त जीअं हू पोइते न रहिजी वञनि ऐं हीउ समाज ग़ैर बराबरी जो शिकार न थी वञे। मुंहिंजी सिंध बि त इन ई धरतीअ ते जे ॻोल्हे ते आहे जिथे ॿार स्कूल जे टाइम ते वॾेरे जी टंगुनि खे ज़ोर ॾियनि था। छा सिंध कंहिं जलाद हाकिम जो कर्ज़ पई अदा करे जो ॿारनि जे थेलनि मां किताबनि जे बदिरां वॾेरे जो ॿिज निकिरे थो? छा सिंध तो ठाही आहे या अल्लाह जिते जो दानिश्वर लफ़्ज़नि जे ॼार मां निकिरी न सघियो आहे, जिते जो दानिश्वर बुख अझे ऐं अख़लाक जे बदिरां मग़रबी इस्तिलाहनि यानी औरत जी आज़ादी, इंसानी हक़नि जी लताड़ ऐं तालिबान ते घणो थो ॻाल्हाए ऐं उन्हनि फ़ुकरनि जी आड़ में जेको नाणो मिले थो उन ई जे ताड़ में रहे थो। छा सिंध खे इहो शऊर तो ॾिनो आहे या अल्लाह? दुनिया हिकु ॻोठ थी वई आहे ऐं मां पंहिंजे मारूड़नि खे सस्ती शोहरत जा ख़्वाब ॾिसंदे महसूस थो करियां। टीवीअ ते ज़ाती हमलनि खां सवाइ बहस कंदे माण्हुनि खे ऐं दानिश्वरनि खे ऐं सहाफ़ियुनि खे ॾिसां थो, उन्हनि ई माण्हुनि खे जेके काल्ह लेनिन जा पोइलॻ हुआ ऐं अॼु अफ़गानिस्तान में रूसी हाकमियत खे ज़ुल्म कोटीनि था। छा सिंध बि इंतिहा पसंदीअ खे वॾी दिलि सां आदर भाव कंदी जीअं सोशलिज़म खे कयो हुअईं? छा सिंध जा शाइर वरी सूफ़ी शाइरनि खे हाणे कम्यूनिस्ट कोठनि जे बदिरां ख़ुदकुश हमलनि जा पोइलॻ कोटींदा? इहो थी सघे थो छो त सिंध वॾी महिमान नवाज़ जो आहे। या अल्लाह, छा इहा सिंध तो ठाही आहे जिते शाह लतीफ़ खे आज़ाद जिन्स जो अलमबरदार कोठियो पियो वञे, जिते जा सिंधी चैनल गैर सिंधी रक़्स खे लोक नाच करे कोठीनि था, जिते जूं घटियूं
हाणे अॻुवाणीअ खां महरूम थी चुकियूं आहिनि, जिते जा लेखक पंहिंजी आत्मकथा में स्कैंडल जे ज़रिए शोहरत हासिल कनि था। काफ़ी सालनि खां हिक स्कूल जी ॾठल दीवार पुठियां जेके नारा लिखियल आहिनि मिटजंदा नज़र अचनि था ऐं गैर सिंधियुनि जा वोट वधंदे नज़र अचनि था। या अल्लाह, इहा सिंध तो त न ठाही हूंदी जिते मां कंहिंखे पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजी काविश नथो ॿुधाए सघां, जिते जा पखी बि हाणे वलर कयो था घुमनि ईअं जीअं सियासी जमायतूं उन्हनि मां सिखनि। या अल्लाह, इहा सिंध तो त न ठाही हूंदी। या अल्लाह, पंहिंजे मारूअड़नि खे यादि कंदे जेके ॻोढ़ा मुंहिंजे अखियुनि मां किरनि था, उन्हनि ॻोढ़नि सां तूं सिंध जूं बंजर बनियूं आबाद कर ऐं अहिड़ा सावा गुल उपाए जो माण्हुनि जे चपनि ते मुरकूं अची वञनि। मुंहिंजे अंदर जी तलवार सां सिंध जे दुश्मननि खे ख़तमु कर। सिंध खे हिन काइनात जो पुरअमन मुल्क ठाहे छॾ। तूं मुंहिंजा ख़्वाब साबिया कर। या अल्लाह, तूं इहा सरसब्ज़ धरती मूंखे मुंहिंजी ज़िंदगीअ में ॾेखार। हीअ अॼोकी सिंध छा तो ठाही आहे त तूं पंहिंजो पाण ते मुंहिंजो वेसाह मज़बूत करण लाइ मूंखे वसीलनि सां मालामाल सरसब्ज़ ऐं पुरअमन सिंध ॾेखार। या अल्लाह, तूं मुंहिंजी इहा दुआ क़बूल कर।